बिजली जे अघनि में वाध वधंदड़ लोड शेडिंग नाजाइज़ बिलिंग स्लिप रेट जे ख़िलाफ़ पूरे मुल्क वांगुरु सखर जे वापारियुनि जो सबर जो पैमानो लबरेज़ थी वियो। सखर स्मॉल ट्रेडर्स जे सदर हाजी मोहम्मद जावेद मेमण जी अॻवानी में ताजिर सेक्रेटरीट गोल्ड सेंटर सराफा बाज़ार खां घंटाघर चौक ताईं अवामी एहतजाजी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ तिजारती मार्केटुनि सराफा बाज़ार शाही बाज़ार शहीदगंज खां थींदे घंटाघर चौक ते पहुती। रैली खे ख़िताब कंदे हाजी मोहम्मद जावेद मेमण ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त मुल्क में वधंदड़ महांगाई बेरोज़गारी गुरबत जे करे ग़रीब अवाम जे घरनि जी चुल्ह विसामजी वई आहे। तिजारती सरगर्मियूं ठप थी वयूं आहिनि। सनतूं तबाही जे किनारे ते पहुची चुकियूं आहिनि। इन जे बावजूदि हुकूमत हाणोकी बजट में बिजली जे बुनियादी टैरिफ में स्लैब रिस्ट जे ज़रिए 200 यूनिट जे इस्तेमाल ते बिल कुझु 201 यूनिट जे इस्तेमाल ते बिजली जे बिल में तमामु घणो इज़ाफ़ो कयो वियो आहे, जेको ग़रीब अवाम खे जीअरो दफ़न करण जे मुतरादिफ़ आहे। जेकॾहिं फौरी तौर ते बिजली जे अघनि में बुनियादी टैरिफ में घटाई करे ऐलानियल लोड शेडिंग जो ख़ात्मो न कयो वियो त वापारी बिरादरी पंहिंजे एहतजाज जो दायरो वसी कंदे मुल्कगीर एहतजाजी तहरीक जो आगाज़ कंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।